नाज़रीन, मिठीअ में कारूंजर जबल जी कटाई ख़िलाफ़ वकीलनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सीलनि लाइ पेश आहे धरती टीवी न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ बजीर जी हीअ रिपोर्ट। बिल्कुल कारूंजर जबल की कटाई खिलाफ थरपारकर बार काउंसिल पारां 66 मार्च माई भागी चौक खां कश्मीर चौक मिठी ताईं कयो वियो आहे। थर जी सिविल सोसाइटी, थर जी साफ़ी बिरादरी, थर जे मुहबतन, थर जे कारूंजर जे मुआफ़िज़नि सां गॾिजी विढ़ंदी। उन वाल सां थरपारकर बार एसोसिएशन तरफ़ां अॻु में ई कारूंजर जी पिटीशन हलंदड़ आहे। इहो सम्झनि था त कारूंजर के असीं ईअं माठ मिठीअ में हिकु ॾींहुं नोटिस ॾींदासीं, ॿियो ॾींहुं प्रेशर ते असीं वापसि वठंदासीं। इहो न सिर्फ़ु थर पर सिंध जे माना सिर जो ताज आहे। इन में अॻु में असां जेका पंहिंजी पार्टी जे हिसाब सां मुस्लिम नून जे हवाले सां वर्कर कन्वेंशन में MNA खियलदास कोस्तानी इहो रेज़ोल्यूशन पास कयो ऐं सुभाणे जेका नेशनल असेंबली में बिल्कुलु रेज़ोल्यूशन पास करायो वेंदो त इन जी कटाई हमेशह लाइ बंदि कई वेंदी। 7 करोड़नि में इहो जबल खे 10 सालनि लाइ लीज़ था कनि। जेकॾहिं इन साॻी खे टूरिस्ट पॉइंट बनाइनि त इन खां वधीक इन में कमाए सघिजे थो। अदब ऐं शऊर चाहे थो त कारूंजर जेको आहे उनखे सकाफ़ती आलमी वरिसो जेको करार ॾियण लाइ सिंध हुकूमत उन लाइ यूनिसेफ ऐं ॿियनि इदारनि खे जेका आहे उहा लिखपढ़ करे। उन खां अलावा कारूंजर जी कटाई कंहिं बि सूरत में असांखे क़बूल न आहे। तव्हांजे करे कैमरामैन अब्दुल रऊफ़ बजीर सां गॾु एजाज़ बजीर, धरती टीवी न्यूज़, थरपारकर।